मां गोठ जो नालो नथो खणा, वेझी गाल तो कया। गोठ मुझो व्यासे ऐलान कयूं त इशा खां बाद में मोड़ा अब्दुल्ला अब्बासी खैरपुर वार जो बयान थींदो, नालो खयो नाहे बाहि थियो हिकिड़ो कुराड़ो काथों लहे काथों चढ़े, कुराड़ो आपे खो निकतल हुजे। मूंखे चयोसि ओ कुराड़ो पिटे तो खुदा इन मुला जी पाड़ पटे इन तबाह करे छॾियो आहे, असांजा घर तबाह कयो। मां चयो पोड़े खे का सुठी सुई लॻल आहे तॾहिं पोड़ो विफिले थो पियो, हिन जो ब्लड प्रेशर 400 खां बि चढ़ियल आहे, सबबु त पुछोसि। मां चयो मां अधु सम्झी वियो आहियां, छो त मां वाइज़ कंदड़। मां चयो मां अधु सम्झी वियो आहियां पोड़े जी बीमारी, पर तफ़सील तव्हां पुछा कयो, छड़ो मुते झो कावड़ियल आहे। उन्होंने बुधायोसीं असली हकीकत इहा आहे, पोड़े को जो पुछा कयूं त हिन मोड़ साहब जे मथां छो कावड़ियल आहे। चए अॻिले भेरे बि आयो हो, इन न्याणियुनि जे पढ़ाइण ते वाइज़ो कयो हो, भेनरुनि जा हक़ ॿुधाया, भेण मूंखे कॾहिं बि न चयो त मूंखे हिसो ॾे। अची जो भेण जो मथो फिरियो, अची जो भेण किरोध कयो त हिन पोड़े खां अहिड़े दौर में भेण बजरे बि हिसो वठी वई आहे। हाणे पोड़े खे धक्को हणो त रत बि न निकिरेसि, अब मरंदो गरंदो पर सुई न हणाईंदो। मथां 20 रुपया ख़र्च थियनि, पोनिस्टान और डिस्प्रियन ते गुज़ारो कंदो त 20 रुपए में कम थी वञे। 20 रुपए में गुज़ारो करण वारो जो बजरे ब निकिरनि। मां चयो अञा शुक्र कयो न पोड़े जी दिमाग़ जी रग न फाटी आहे। पोइ वरी हक़ सच जा वाइज़ कर त पोयों पिटा पाराता बि मिलनि था, पर जंहिं न्याणीअ खे बजरे ब मिलिया हूंदा उन त चयो हूंदो रब हिन मोड़ साहब खे विची जन्नत में जाइ ॾिजाए। हा वाह छोरा तू न मथे तो वे न हेठ तो वेण, हिकिड़े पासे वे। ओ मुसलमान हो तवज्जा कयो, रब करीम शल समूरन कलमे पढ़ंदड़ मुसलमान के अमल करण जी तौफीक अता फरमाए। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो के मनो न कया, पर हुक्म कयो थे पंहिंजे घर सां भलो हल जाए, पंहिंजे बच्चन सां भलो हल जाए, पंहिंजे घर सां भलो हल जाए। पंहिंजे इहो कुरान जो भी हुक्म आहे त मिठड़े मुहम्मद जो भी हुक्म आहे। कुरान तो फरमाया व आशिरूहुन बिल मारूफ, रब फरमायो पंहिंजे घर सां भलो हलो, पंहिंजे बच्चन सां भलो हलो, घर वारनि सां भली जिंदगी गुज़ारियो। नबी से फरमाता खैरुकुम लिआली, खैरुकुम लिआली, लफ्ज़न ते नज़र कर। फरमाता भले में भलो हुआ जेको पंहिंजे घर सां भलो हले। अब जेको शहदाद कोट ऐं कंबर में वेही करे दोस्तन अहबाबन जे मथां 1000 रुपया ख़र्च करे ऐं घरवारीअ जे मथां बच्चन जे मथां 100 रुपयो ख़र्च करण ते हमरा के गुमराह थियनि, पेट में सूर पवे त तूं छा चवंदे त इहो सिधो ई जन्नती आहे। उसां ॻाल्हाए थोड़ो नाराज़ न थी, पाण में टाको ॿुधे त नथो। ॿाहिरि जेको होटलनि ते वेही करे सवेर पिया घड़ी घड़ी दूध पती चाहे कड़क चाहे जा आर्डर ॾियण वारो ऐं घर जेके ख़र्च ॾियण में हमरा के नांग खाए, पोइ सोना न, पोइ क़ुरान जा हुक्म ॿिया अथई। हा वाह मां नौजवान के चवंदो आहियां त हर जाइ ते जाते वेंदा हूं ताते चवंदा हो साईं दुआ घुरो। असांजे वॾनि खे बि सम्झायो त शादी कराइनि, शादी कराइनि, शादी कराइनि। खणी वॾनि खे बि त चऊं त तव्हां पंहिंजा पेर बि त सिधा कयो, लछण बि त सिधा कयो, वॾनि खे बि छा ते चऊं। ऐं ॿुध थोड़ो मुसलमान, ओ नौजवान वॾनि खे त चवंदा हूं बच्चन खे पढ़ायो, न्याणियुनि खे पढ़ायो, पर हीअ दां बि मिलंदी आहे, वॾा दां बि ॾींदा न सही। तव्हां त पारतूं कयूं, तव्हां त सिफारचूं कयूं, पर असांजे छोकिरे जो हे हाल, थोड़ी थुकी ॻाल्हि ते, मामूली ॻाल्हि ते देरी नथो करे 3 तलाकूं ॾिनियूं बीठो आहे। सनी सुकी ॻाल्हि ते 3 तलाकूं जे सुभाणे अल्लाह जोराई ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। ता नंढा जड़ो ईअं खाली चुप के वत भी गंजो। हा मुसलमान इस्लाम में छड़ो नमाज न थई, इस्लाम में छड़ो जिक्र न थई, तस्बीह खण जो नालो इस्लाम छड़ो न आहे। मता समझे तमाम मस्जिदियूं ठाराया, मदरसा ठाराया,
मत समझे तमा हज कया उमरा कया इस्लाम वञा वसी नालो तवज्जा कर कलामुल्लाह जा 30 सिपारा थी कलामुल्लाह जे 30 सिपारन में हिकु हिस्सो इबादत जो आ 3 हिस्सा मामलात जा थी 4 हिस्सा टोटली हिकड़ो हिस्सो इबादत बाकी 3 हिस्सा मामलात देती लेती बच्चा बार शादी गमी पोलिस हिकड़ो हिस्सो बयानो कयो 3 हिस्सा लिखायो त खुदा असा को भी त पुछा कंदो उथन को वल्लो बस अबा तू तो वे दबा उतारन भले बैठा बैठा अबा बैठा ये ब्रो के वाला लफ्ज मुखे भी समझाया तो मां भी चवान पो दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबी व बारिक व सल्लिम अलैहि जुमलो केड़ो पहुंचवा ए जुमलो बुधायो मां ते सलाम अदल इंसाफ तो सेकारे जेको पंजे बच्चन सां इंसाफ न कंदो त बेन सां इंसाफ केड़ो कंदो अवा जेको पंजे घर वार में इंसाफ न कंदो त बेन सां इंसाफ केड़ो कंदो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जुमलो बुधायो वना बिन घर वारन वारो वेठो आ तने भी जुमलो याद कजाए 3 घर वारन वारो वेठो आ तने भी जुमलो याद कजाए 4 घर वारन वेठो आ तने भी जुमलो याद कजाए महबूब सैंजा लफ्ज मुबारक थी बे जो न्यापो कोन थई मिठड़े मोहम्मद करीम से जो न्यापो दिनियो तो वना नबी से फरमाया था जेके रब करीम 2 या 3 या 4 जेके हिक खो मथे घर वारियूं दिनियूं फरमाया था पंजे घर वार में अदल इंसाफ न थो करे क़यामत में उथंदो त अध पासो हुंदुसी न कें जी गाल कई मां मदीने वारे मीर जी बे कें जी गाल हाँ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो न्यापो ॾियणो असांजे मथों फर्ज़ आहे अॼु वाइदो कर इंशाअल्लाह पंहिंजे घर वारनि सां अदल इंसाफ कबो चओ हाँ अवल असां मर्द तवज्जो कर अवल असां मर्द पेरनि ते बीहूं त अल्लाह हुननि खे बि हयाओ ॾींदो अल्लाह उन्हनि खे बि दीद नज़र उन्हनि खे बि लॼ ॾींदो त जॾहिं मूंसां घर जो भाती मर्द सिधो अदल इंसाफ तो करे पो छड़ो पुछा हुन खां थींदी पुछा तो खाऊं हाणे वरी गाल के थोड़ो अगते वधाया अदल इंसाफ वारी गाल करे महबूब संजे ॾाॾे के घर वारियूं हिक घर वारी मां हरते अब्दुल्ला साईं जाओ न सागी घर वारी मां हरते ज़ुबैर भी जाओ आ त सागी घर वारी मां हरते अबू तालिब भी जाओ आ ये 3 भाइर हिक अम्मा मोआ बाकी बी अमर हरत अब्दुल मुतल्लब के टोटल 10 पुट रहा घणा 7 हिक घर वारी अम्मा 3 बी अम्मा हाँ पुरानो दौर तो बुधायो वना पुरानो दौर ये न हो त असां हिक अम्मा जा हो बी अम्मा जा ये न चंदा तो बी अम्मा जा पुराने दौर में चंदा त उहा भी मुंजी अम्मा या जी ही मुंजी अम्मा ती हुआ भी अजो के दौर में जगी अम्मा की अम्मा न थो चवे त धारी अम्मा के अम्मा कंदो अब मुझे थोड़ो गालाइंदो वलो वडो वडो जेको मानू वेठो न वडो समझदार जेके वडा वेठा अजो के दौर में त सगी अम्मा के अम्मा करण जे लाओ तैयार नाए जेंजे पेट में 9 महीना गुजारे जेंजी 2.5 साल थन्नु धातई जे जी जलमा न जा गंद धोता किन धोता उन अम्मा के अम्मा मञण जे लाओ तैयार नाए तो न बी अम्मा के अम्मा काथे कंदो पांजी अम्मा के वनना ता बस पांजी सगी अम्मा के अम्मा करण जे ला तैयार ना है बाकी ए जुमलो मा चवंदो आ केड़ो सगी अम्मा के न मनींदो पर ससु जी गाल न मोटाइंदो छो त सुजा घरू वजीर ओढूं जो आ छा चेम जुमलो हो जो घरू वजीर आ जो मिनिस्टर आ जो आर्डर हले तो वो उन खाते जो आ इन जे करे उन खाते सा फिटाइणो बगे पंजो अपवार खैरा कावड़ जी पांजी अम्मा या खैरा कावड़ जी वे त खैरा पर होडो जो कोई भाती कावड़ भला मां एकड़ो जुमलो ता के वे भी चवा केड़ो
अम्मा भी तव्हांखे दवा जी पर्ची ॾे त बाबा शहदाद कोट वञे थो, पुट कंबर वञे थो त दवा वती वॼाए, अबो भी पर्ची दवा जी ॾेई, उहा दवा जी पर्ची गुम थी सघे थी। पर बेगम भी चवई त जेकॾहिं शहदाद कोट वञे त हीअ ज़रूर पर्ची वती वॼाए, न वठी आए त ये जेको त वारो जुमिलो आहे न इहो ॾुखियो आहे। इहो त वारो जेको जुमिलो आहे न इहो भले मथां बारिश पई वसे, थधी हवा पई लॻे, सीउ पियो थींदो, पर हिन खां पघर न बीहारी हवा, हिन खां पघर उहो जेको त वारो जुमिलो आहे। ऐं जेकॾहिं बेगम वारी दवा जी पर्ची वई गुम थी वई, सच ॿुधाए पोइ हेॾे मोटंदे पोइ हाकिम छा जेके दुकान ते मथे चढ़ी सुम्हिया, हेॾे अचण जो आसरो, पर्ची गुम त तूं भी गुम थी जाए, ख़ैर इन में थी आए त पोइ सूरत हाल तब्दील थियल हूंदे। थोड़ो अॻिते हलां, हल कोशिश था कयूं नंढी टिकीअ में कैप्सूल जो, हाँ नंढो कैप्सूल कंदा वञो, वॾो कैप्सूल ॼण थोड़ो घुमरा थो करे, बद हाज़मे थे। ओ मुसलमानो, रब करीम शल्ला सा कलमे पढ़ंदड़ मुसलमान के पंहिंजे अबे अम्मा जो फरमान बरदार बणाए, आमीन त चओ। शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो जो अबे जो नालो जनाबे तालिब, मतों जो गाल खैया त याद कंदो अच जाए। हिय जेकरे मां के को पुछा कयां, जेको सोने अली से जो नौकर तो सदाए, खादम तो सदाए, पुछा कयां से सोने अली से जन घणा भाई रहा, नाला शाह त को बुधाईंदो। जेकॾहिं के को पुछा कयां न सोने अली से जन घणा भाई रहा, नाला शाह त क्यारी खनण शुरू कंदो। सोने अली से जे खानदान जी त ॻाल्हि बि, पर के को पुछा कर वुज़ू जा फर्ज़ अचनि था, छा कंदो, निमाज़ जा फर्ज़, गुस्ल जा फर्ज़, गुस्ल जा फर्ज़ यादि न आहिनि। पुछा कंदे त चवंदो त 22 ॾोटरा न 27 पोटरा पोटियूं आहिनि, पर गुस्ल जे फर्ज़नि जी ख़बर आहे। अहिड़े मुसलमान घटी वे। बाक़ी गिरह ये चांवरन जो गिरह खणी तोखे ॿुधाईंदो त रूसिया कर्नल आ बासपति आ। गिरह चांवर जे में रूसिया कर्नल बासपति जी ख़बर पवे थी, मानीअ जे गिरह में ख़बर पवंदी त ठोड़िया सोनालिका आहे। बाक़ी हिनखे कलमे कुलवला जी ख़बर मां सम्झा नाराज़ थींदा त वञ वला जा ई थधि जे करे सी अहिड़ो आहे या चक्कर छा आहे, ई पाण में दिलि में त नथा कयो नी। इहो वाइदो कयूं त वरी हली 10 साल हिन ॻोठ में मां सम्झा न ईंदो। हाँ तवज्जो कर मुसलमान, मां जुमिलो चवण थो चाहियां, ॾुख थींदो आहे जंहिं टेम ते मुसलमान खां पुछा कर, दुआ कुनूत ॿुधा अचे नथो अचे, अतयात ॿुधा अचे नथो अचे, जनाज़े निमाज़ जूं दुआऊं ॿुधा अचे, कुझु बि नथियूं अचनि, पर आहियां मुसलमान। अचे कुझु बि हिय पुछे त भला अबा वॾा लैला मजनू जो किस्सो, हा उहो नंढे हूंदे खां यादि आहे, बाक़ी कुलवला जी 1.5 सिट यादि सांझीअ खां शुरू थींदो। अबो वॾो जो सुबुह ताईं लैला मजनू जो किस्सो खुटे, बाबा हाणे अचु कढ लैला मो सुबुह थी वियो आहे, इहो सॼी राति तुंहिंजो दिमाग़ हलियो, बाक़ी कुलवला जी 1.5 सिट अमल कुराड़ीअ खे बि चयो अम्मा हाणे अलमदो आहे, जेकॾहिं छड़ो कुलवला यादि कर। अबा हाणे मूंखे बि चिंतो पोटे ॾोटे जा तोर हुजनि, पोइ अम्मा वॾीअ खे ॾिसो इहे सेरा कुलवला जेतिरा कीअं पका कयूं वेठी आहे, नथो हलां भव वारो वाइदो न कंदुमि इंशाअल्लाह। आवा सेरनि में अम्मा वॾीअ जो दिमाग़ कमु करे थो, पर कुलवला ते कमु। अब निमाज़ ते हलूं, साईं गोॾनि में सूर आहे, गोॾनि में सूर आहे, नथो हली सघां, पोइ चवेसि कणक में 10 ढोर पया थी, पोइ ॾिसो लठ को सवा डुकंदो वञे थो की नथो वञे, काॾे वई लठ काॾे, इहो डुकणो आयो कीअं, कणक में ढोर पवनि था तो वञे पंधु थिए थो, पर मस्जिद ॾे पंधु। आवाज़ ॾुख जी ॻाल्हि आहे। पोइ निमाज़ छड़ो वॾड़नि पोड़नि ते फर्ज़ आहे की न नौजवाननि ते बि आहे। नौजवान वरी जॾहिं पोड़ा थींदो पोइ पढ़जो अबा भला तकड़ त न आहे, जॾहिं पोड़ा थियो सम्झो त हाणे कंहिं कम जा न आहे, त पोइ हाणे अल्लाह। ओ मुसलमान, ओ रब करीम शल सां मुसलमान खे निमाज़ सां मोहब्बत नसीब फरमाए, कुरान पाक सां मोहब्बत नसीब फरमाए, आमीन त चओ।
हरते अबू तालिब सईं के रब करीम 4 पुटड़ा दिना खानदान तो बुधाई वना मिठड़े अली सईं जा भार तो बुधाई वना सोने अली रज़ी अल्लाह ताला नो जन टोटल 4 भार वडे भाव जो नालो जनाबे तालिब बे नंबर भाव जो नालो जनाबे अकील 3 नंबर भाव जो नालो जनाबे जफरा 4थे नंबर भाव जो नालो मिठड़ो अली सईं नबी सही सां चाचन एडो प्यार कयो इए पंहिंजो भायो पेरे दौर में ही हुंदो हो त जेकने को भाव वफात करे विंदो न उन यतीम बचड़न के पंहिंजे बच्चन को वधीक समझंदा पेरे दौर में जेकने भाव वफात करे विंदो हो तो न भाव जे बचड़न के पंहिंजे बच्चन को वधीक पा समझन जेकने भेण वफात करे पी वने त भेण जे बच्चन के पंहिंजे बच्चन को वधीक पा समझन आने भाव मरी विंदो त चंदा ते शुक्र आ भाव हुजे त गिराट न दे हाणे यतीम जो माल खाइण सोलो आ पाणे घर भी कब्जे कंदो मासे आवा यतीमन के मरे नंढा नटकल सटकल करे पाणे खाता भी मटाए विंदो में बाजे हिन कागजन ते सही कर ओ तुजा मथों पैसा आया न चो वेचारी चंदी पैसा आया न सही खबर तडे पंदी ते रजा खुशी सा मुके जमीन विकिन रे कुरान जी रहमत वसई कदे विकरी दिनो हथ जा खाता हथ जा इस्टाम ठाए यो क़यामत में हथ शाहिदी दींदई पकड़ाईंदई आवा ओ मुसलमानो अजो अगले दौर में यतीमन जे माल जे कोई वेजो न हुंदो हो पर अजो के दौर में चौंदा यतीम जे माल खाइण में वडो मजो आ अजकल ज्यादा चौंदा जेको मजो यतीम जे माल खाइण में आ एड़ो मजो बे कंजे पर यतीम जो माल खाई जो पंहिंजे पुटन जे लाइ कंदे त सुभाणे ये तोरा पुट छोकरा मता कुल भी न पढ़नी अल्लाह सही छल यतीम जे माल का बचाए रब करीम छल बाज फरमाए अल्लाह सही असां के सच्चो पक्को मुसलमान बनाए आमीन त चओ मां छाड़ कड़ कंदो तो अल्लाह तफसील दे न तो वणा पर छड़ो इशारा तो कया मां हे जुमलो चोंदो आ हिन जुमले ते भी नजर कजाए चाचा भाटन सा प्यार कंदा थी मामा भाणेजन सा प्यार कंदा थी पर थोड़ो शर्त ते नजर कजाए चाचा भाटन सा प्यार कंदा ते सणी जे सणी भाट अबे जो हक चाचन को न वठन भाटिया चाचन को अबे जो हक न घुरन त पो भाचा चाचा बच्चन ते हथ रखंदा पर हक घुरियो त उन डी बस सिंधी मुहाजर जो जणो झेड़ो शुरू थियो अवा सिंधी मुहाजर जो झेड़ो पालियो मां को हुयो संभालण वारो नंढा ते नंढा हुयो हाणे मां ताके जवान कम हाणे हक घुरो था माना इन जे करे पाले नी त सरी मिल्कियत तू खा बस बटालन बसर में माना हिन जो वडपणो सजो खत्म थियो अवा ये न बटालन बसर थूम दाणन में हमरा जी मिल्कियत भी वही घर भी वयो अवा जे करे इन लालच में पालियो इसी पो याद रख दे जेका मिल्कियत खाई दे न काथे त हिसाब देणो पवंदो किन न दी बोबा आ जाई अल्लाहु अकबर मामा भी पंजे भाणे जन सा प्यार कंदा थी शर्त वा त भाणे जा पंजे अम्मा जो हिस्सो न घुरन भाणे जन मामन को हिस्सो घुरियो त समझ त ॾियण वठण उथण वेहण खत्म मां भाटन के भी जुमलो चयूं तो वञा भाणे जन के भी जुमलो चयूं तो वञा अल्लाह जो वास्तो तव हक वठणो आ त कुछ ज़बान भी मिठी धारियो अब जुमलो समझो हाँ ना कयो इन धमवारो मौजू एड़ो अणावा तो सुभान अल्लाह मम्मा सुभान अल्लाह भी पाण तो कया माशाअल्लाह भी पाण तो कया को मसलो कोने पर जड़ो ता वे ही बुद्धो अवा नौजवानन के हे जुमलो तो चवा अल्लाह जो वास्तो तव मिठड़ी जुबान धारियो जेकॾहिं मिठड़ी जुबान सां चाचन के चवंदो त असांजो ॿियो केरु आहे अबो बि तूं आहीं वॾो बि तूं आहीं मुंहिंजो अबो तुंहिंजो भाउ हो मूंखे तोखे सवा तोखां सवा ॿियो मुंहिंजो केरु आहे मामन खे चओ त मां तव्हांजे भेण जी निशानी आहे तव्हां खां सवा मुंहिंजो ॿियो केरु आहे आजिरी कंदो निवृत कंदो त चाचा बि हक़ ॾींदा मामा बि हक़ ॾींदा
असां वरी चौंक ते वेही माण्हू जे टीकरनि ते छा चवंदासीं बा मथे कंदासीं अॼु चाचे ऐं मामे न ॾिनो न पोइ अॼु जाते बर पिया बचा अड़े धदो थी हे जेको माण्हू खे चवे थो जेके बर पिया बचा अॼु घटि न कंदुमि पोइ सुभाणे चाचो तोखे 88 ॾींदो त बाबे जो हिसो 4 चरे तूं 88 खण आवा जेकॾहिं हिन खे 4 ॼणा टीकरनि वारा हूंदा त हुन खे घणा हूंदा ॻाल्हायूं न था हिन पासे मां नथो वञा भउ न कर भाइटनि खे जेकॾहिं के टीकरनि ॾियण वारा हूंदा त चाचनि खे बि त छो जुमिलो ॿुधजाए हिन महांगाई दौर में जेकॾहिं ॿिनि खे वेढ़ाइण जे करे ॻाढ़ो ॿोड़ मिले गोल्ड लीफ पाकेट मिले बोस्के जो वॻो मिले पोइ बाक़ी इन खां वधीक ॿियो सवाब जो कमु कहिड़ो आहे ॾाढो था आवाज़ छा चयो गोल्ड लीफ जो पाकेट में मिले उहो पन जे ॿीड़ियुनि ते धिका थाबा खाए जेड़े कराइण जे करे गोल्ड लीफ जो पाकेट बोस्के जे वॻे खां सवा पाए न ओॾो साॻे जोड़े खे टोपा ॾेई थकिजी पियो सुई घर वारी थकिजी पई मुआ सुई भॼी पई आहे जेड़े में बोस्के जो वॻो अल्लाह अकबर याद रखजाई अटकल सटकल सां पराओ माल त तूं कब्ज़े करे वेंदे पर यार होॾो जो हिसाब ॿियो आहे होॾो जो हिसाब ओ चाचा मां तो के भी अर्द तो कया मामन के भी अर्द तो कया अल्लाह जो वासो तव छा कंदो पराओ माल खाई अॼु जेकॾहिं पराओ माल खाधो यादि रखजो सुभाणे ज़रूर ॾियणो आहे जाते हथे खाली हूंदे कोई भी न हूंदई हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जा सौट जे करे ते अली साईं वारा 4 भाइर पर उहे 4 भाइर अॼोके हिसाब सां न हूंदा असां वटि जेकॾहिं 4 हूंदा त हिक जो मुंहुं ओभर हूंदो हिक जो ओलह हूंदो हिक जो ॾखिण हिक जो उत्तर ॼणो त हे 4 हिक खून जा आहिनि ई न अवा हे हिक खून जा ॼणो त हिकिड़ो कल्ह दुबईअ मां आयो हिकिड़ो सऊदीअ मां आयो हिकिड़ो कतर में हिकिड़ो मस्कत में हिक ॿिए जी ॿोली बि नथा सुञाणनि पर थोड़ो ॿुधजाए पर जेसि ताईं शादी शुदा न हा त वरी पाण में हिक थांव में गॾु खाईंदा वरड़ा भी नथा ॻाल्हायो नी अलाए छा अवा जेसि 4 शादी शुदा न हा त हिक थांव में खाईंदा अदा खां सवा हिक ॿिए खे सॾींदा बि पर जॾहिं झिरकिन में अची झार पई नथा ॻाल्हायो अवा जॾहिं झिरकिन में अची ऐं जेके 2 कन हुया वाइद जे ॿुधण जे लाइ उहे 2 कन थी विया होॾे भरजण जे लाइ त पोइ हिननि कननि कमु करणु छॾे ॾिनो थोरो अॻिते हला ख़ुशीअ खां चओ था हलो हलो या मजबूरीअ खां हा जेकॾहिं सम्झो था ॻाल्हि गोरी आहे पोइ मां लौड परे करे ईअं थी बीहां न हिकिड़ो मिसाल छो त मोटी त घर तव्हांखे वञिणो आहे मां त वाइदो कयूं हलियो ईंदुमि हर बार तव्हांखे बि तकलीफ़ में न विझां ओ मुसलमान रब करीम शलम के भी अमल करण जी तौफीक अता फरमाए अवां के भी अमल करण जी तौफीक अता फरमाए शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नु जन 4 भाई रहा उन्हनि 4 भाइरनि में नंढे में नंढो भाउ मुर्शिद अली हे लफ़्ज़ यादि कजाए भाइरनि में भी 4थो नंबर आहे यारनि में भी 4थो नंबर आहे वरी शेर खुदा साईं जेका शादी कई आहे उहा बीबी फातिमा भी भेनरुनि में 4थो नंबर आहे अवा भेनरुनि में भी तवज्जो कर नंबर पोइ ते अचण जे करे मक़ाम में फ़र्क़ न पवंदो आहे मेराज वारी रात साईं सईद अहमद साहब के घणो इंतजार न कराइंदो मेराज वारी रात सब नबी अग में आया पर बीठा सिफन में असा जो महबूब पछाड़ी में आयो पर बीठो मुसल्ले ते पछाड़ी वारो मुसल्ले ते बीठो आ अगला काते बीठा न सफन में चो पोते अचण जे करे मकाम में फर्क पर थोड़ी ये जुमलो हे जुमलो मुंडो याद कजाए कल में पढ़ंदड़ मुसलमान शेर खुदा साईं जी उम्र 18 साल बी रिवायत में 19 साल शेर खुदा साईं जी उम्र 18 साल या बीबी फातिमा साईं जी उम्र 15 साल या मिठे मोहम्मद करीम पांजी न्याणी पढ़ाई आ घणन सालन में हाने जो बुधाए मां
चाइनी न्याणी जी उम्र बुधाई वञा मन का दिल ते गाल याद भी आई बीबी ज़ैनब महबूब सही पढ़ाई उन टेम ते बीबी ज़ैनब जी उम्र 16-17 साल दो नंबर बीबी रुकैया पढ़ाई बीबी रुकैया जी उम्र 16-17 साल महबूब टियों नंबर न्याणी पढ़ाई बीबी उम्मे कुलसूम उम्र 16-17 साल महबूब चौथो नंबर पढ़ाई न्याणी बीबी फातिमा उम्र 15 साल या उम्र बुधव हाने अगते छा उन टेम ते घर भी पाक बच्चा भी पाक न्याणी भी पाक मक्को भी पाक मदीनो भी पाक महबूब जी तरबियत भी पाक महबूब जो हंद बिस्तरो भी पाक घिटियूं भी पाक सब कुछ पाक हो पो भी मिठे मोहम्मद करीम न्याणिन खे जल्दी पढ़ायो हाने थोड़ो दिल ते हथ रखो हाने उहो दौर आहे अवा वो दौर आहे भला हितां वॾड़ा वेठा हो हितां वॾड़ा वेठा हो तव्हां को मां पंहिंजे दौर जी ॻाल्हि तो पुछा कयां जेके असांखे पंहिंजा वॾड़ा ॿुधाईंदा हा त पहिरें दौर में चे असांजे दौर में जवान छोकिरा जवान छोकिरियूं माल चारींदा हुआसीं त जहान जी ख़बर हाणे छोरो फीडर नथो छॾे त पिण सको चालाक आहे जुमिलो सम्झो था ॿियो छा चवां भला आवा मां त ॾिसंदो आहियां वाइदनि में नंढा नंढा छोरा साईं सही दमन साहब नंढा नंढा छोरा ईअं टच हलाईंदा आहिनि जो असांजो दिमाग़ बि कमु न कंदो आहे पिण से कञा सुबती उबती गोॾ जी ख़बर न आहे पर छोरो हिते पातो आहे पोइ चइबो त माना अॼोको दौर अञा जदीद आहे न हाणे जदीद दौर में ॿुध महबूब जे न्याणी जी उमिरि थी 15 साल असां वरी जोड़ कंदा आहियूं 15 हल भेणा इहो जोड़ अलाए काथों सिखियो आहे हवाई वरी जेकॾहिं पुछा कंदे साईं एॾो वॾो फ़र्क़ु न आहे पहिरीं न्याणी जेका वेठी आहे न वधि में वधि साईं 30 साल ईअं चवंदो ॼणो कल्ह ॼाई आहे वधि में वधि साईं 30 साल उमिरि त घणी ॿियो नंबर जेका न्याणी आहे न वधि में वधि साईं 28 साल थींदसि घणी पोइ जेका टियों नंबर वधि में वधि 26 वधि में वधि ईअं चवंदो ॼणो चओ त अहिड़ो यतीम हिते को आहे ई छा कयां चो इंशाअल्लाह न्याणिन के विहारबो तो बो न्याणिन के विहारबो जरे महबूब पंहिंजो न्याणियूं पढ़ायूं त पोइ हेड़े ईअं चवां फिरौन ज़ालिमी दौर में न्याणिन के विहारण जो मुसलमान काथे टाइम आहे